بسم اللہ الرحمن الرحیم فصل الفرض لغتاً هو التقدیر ومفروضات الشرع مقدراته بحيث لا يحتمل الزيادة والنقصان وفي الشرع ما ثبت بدليل قطعي لا شبهة فيه وحكمه لزوم العمل به والاعتقاد به والوجوب هو السقوط یعنی ما يسقط على العبد بلا اختیار منه وقیل هو من الوجبة وهو الاضطراب سمي الواجب بذلك لكونه مضطربا بين الفرض والنفل فصار فرضا في حق عمل حتى لا يجوز تركه ونفلا في حق الاعتقاد فلا يلزمنا اعتقاد به جزما وفي الشرع هو ما ثبت بدليل فيه شبهة كالآية المؤولة والصحيح من الآحاد وحكمه ما ذكرنا. اصول اربع جو بحث ختم تھیو. ان کھان بعد میں پو مصنف فائدے جے طور تے احکام شرع جو ذکر کرے رہیو ہو. پو احکام شرع ماں اسباب جو ذکر کئیں. اسباب کھان بعد میں وری بے فصل منجھے انہن جو ذکر کئیں جیکي اسباب جے لائے موانع آہن. موانع جوں صورتوں تے اہڑا موانع اچن تھا جیکي حکمن کے روکن تھا. تا انہن تمام فصلن میں مصنف فائدے جے طور تے مختلف شین جو ذکر کندو. تو ہن فصل میں مصنف فرض واجب سنت ऐं نفل انہن جو ذکر کیو ہے. تو فرض چھاکے چیبو ہے، واجب چھاکے چیبو ہے، سنت چھاکے چیبو ہے، نفل چھاکے چیبو ہے. انہن جی لغوی معنی، انہن جی اصطلاحی معنی، لغوی ऐं اصطلاحی معنی میں مطابقت، انہن جو حکم بھی ذکر کیو تھیں. ٹھیک ہے. پہریاں مصنف فرض جو ذکر کندو، پو واجب جو، پو سنت جو، پو وری نفل جو. ان جی لغوی معنی بھی ذکر کندو، اصطلاحی معنی بھی ذکر کندو، پو وری لغوی اصطلاحی معنی میں کیڑی مطابقت ہے اها ذکر کندو، شرعی معنی ذکر کندو. تو فرض جی لغوی معنی مصنف ٻڌائيات ہے اندازو کرن یا مقرر کرن. त शरीयत में फ़र्ज़ खे फ़र्ज़ छो चयो वेंदो आहे उहो उन जे करे त फ़र्ज़ कयल जेकी बि शयूं आहिनि न उहे अंदाज़े जे तौर ते आहिनि, मुक़रर आहिनि. उन्हनि में न कमी थींदी न ज़्यादती थींदी. जेकी फ़र्ज़ शयूं आहिनि उन्हनि में माण्हू कमी या ज़्यादती करे, मिसाल जीअं ज़ोहर जूं 4 रकातूं फ़र्ज़ आहिनि, उन में माण्हू कमी करे, 3 करे या ज़्यादती करे, 5 करे, 6 करे सघे थो? नथो करे सघे. त फ़र्ज़ जी लुग़वी माना आहे अंदाज़ो करणु, मुक़ररु करणु. त शरीयत में फ़र्ज़ खे बि फ़र्ज़ उन जे लाइ चयो वेंदो आहे छो त फ़र्ज़ जेको आहे उहो कमी ऐं ज़्यादतीअ जो इहतमाल नाहे रखंदो, उहो मुक़ररु हूंदो आहे, अंदाज़े जे मुताबिक़ हूंदो आहे. ऐं शरीयत में फ़र्ज़ छाखे चइबो आहे? फ़र्ज़ जी शरई तारीफ़. शरीयत में फ़र्ज़ चइबो आहे जेको दलील क़तई मां साबित हुजे, जेको दलील क़तई मां साबित हुजे उनखे फ़र्ज़ चइबो आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को बि शुबह बाक़ी न हुजे. अहिड़े दलील क़तई मां साबित थियो जंहिंमें को बि शुबह न हुजे त उनखे चइबो इहो फ़र्ज़ आहे. फ़र्ज़ जो हुकुम छा आहे त फ़र्ज़ जे मथां अमल करण बि लाज़िम आहे ऐं उन ते यकीन रखणु, एतिक़ाद रखण बि उन ते लाज़िम आहे. जेको शख़्स फ़र्ज़ ते अमल करे थो मसलन पर एतिक़ाद नथो रखे त पोइ उहो शख़्स काफ़िर आहे, छो त फ़र्ज़ ते एतिक़ाद रखण बि लाज़िम आहे. तर्जुमो कयो. अल फ़र्ज़ लुग़तन, फ़र्ज़ लुग़वी तौर लुग़त में हुआ तक़दीर या लुग़वी माना ॿुधाई. फ़र्ज़ जी कहिड़ी लुग़वी माना आहे? हुआ तक़दीर माना अंदाज़ो लॻाइणु.
जीअं चयो वेंदो आहे फरज़ अल क़ाज़ी नफ़क़त, अंदाज़ो लॻायो क़ाज़ीअ नफ़क़े जो, या मुक़ररु कयो क़ाज़ीअ नफ़क़ो। मुक़ररु करण वारी माना बि थींदी आहे फ़र्ज़ जी, मुक़ररु करण वारी अञा ज़्यादा माना ठहे थी, ज़्यादा मुनासिब लॻे थी। व मफ़रूज़ातु शरअ, ऐं फ़र्ज़ थियल शयूं शरअ में, मुक़द्दरातुहू, अंदाज़ो मुताबिक़ हुजणु उन्हनि जो, बिहैस, इन हैसियत सां त ला यहतमिलु ज़ियादत व नुक़सान, नथो एहतमाल रखे उहो ज़्यादतीअ जो ऐं फ़र्ज़ ज़्यादती ऐं एहतमाल जो, ज़्यादती ऐं नुक़सान जो एहतमाल नथो रखे, उन जे करे उनखे फ़र्ज़ चइबो आहे। इहा थी वई मुताबिक़त फ़र्ज़ जी लुग़वी ऐं इस्तिलाही तारीफ़ में। वफ़ी शरअ, हितां खां फ़र्ज़ जी शरई तारीफ़ ज़िक्र करे रहियो आहे। शरीयत में फ़र्ज़ छाखे चइबो आहे? मा सबत बि दलीलिन क़तईयन, जेको दलील क़तई मां साबित हुजे, ला शुबहत फ़ी, जंहिंमें को बि शुबह न हुजे, को बि तरदुद, को बि शक न हुजे। व हुकुमहू, हितां खां फ़र्ज़ जो हुकुम बयानु करे रहियो आहे, यानी कि फ़र्ज़ ते अमल करिणो आहे या एतिक़ाद रखिणो आहे, उनजो हुकुम छा आहे। लुज़ूमुल अमल बिही, लाज़िम हुजणु अमल जो इन सां, यानी अमल इन ते लाज़िम आहे, लुज़ूमुल अमल बिही। वल एतिक़ाद बिही, ऐं एतिक़ाद रखणु, फ़र्ज़ जेको दलील क़तई मां साबित थियो हुजे, उन ते अमल बि लाज़िम आहे, उन ते एतिक़ाद बि लाज़िम आहे। जेको शख़्स उनजो इनकार करे, चवे हीअ शइ फ़र्ज़ नाहे, त पोइ उहो शख़्स काफ़िर थींदो। मसलन केरु निमाज़ जो इनकार करे त निमाज़ फ़र्ज़ नाहे, त उहो शख़्स काफ़िर थींदो। फ़र्ज़ खां बाद में वल वुजूब, हाणे वाजिब जी तारीफ़, इहे साॻियो ई जीअं फ़र्ज़ जी लुग़वी तारीफ़ कई, पोइ इस्तिलाही कई, लुग़वी इस्तिलाही माना में तारीफ़ में मुताबिक़त कई, पोइ वरी उनजी शरई तारीफ़ बयानु कई, पोइ वरी उनजो हुकुम बयानु कई, वाजिब सुनत नफ़िल खे बि अहिड़े तरीक़े सां ई ज़िक्र कंदो हलंदो। वाजिब चए थो लुग़वी माना छा आहे? लुग़वी माना आहे सुकूत, साकित थियणु, किरणु। ऐं वाजिब छाखे चइबो आहे? वाजिब खे वाजिब उन लाइ चयो वेंदो आहे त वाजिब जेको हूंदो आहे सो बाने ते लाज़िम हूंदो आहे, बग़ैर अख़्तियार जे बाने जे मथां उहा शइ लाज़िम। जीअं मसलन कंहिं शख़्स जे मथां का शइ किरंदी आहे न, हाणे को शख़्स वेठो हुजे, उनजे मथां का शइ किरी हुजे, त उनजे अख़्तियार सां किरंदी या उनजे बग़ैर अख़्तियार जे किरंदी? बग़ैर अख़्तियार जे लाज़िमन किरंदी उहा शइ, उनजो हुन में बाने जो को बि दख़ल न हूंदो, बग़ैर अख़्तियार जे उनजे मथां उहा शइ किरंदी। त वाजिब बि जेको हूंदो आहे उहो शरीयत जे तरफ़ खां बाने ते, बाने जे अख़्तियार खां बग़ैर लाज़िम थींदो आहे, उनजे करे इनखे वाजिब चइबो आहे। वाजिब जूं मुसनिफ़ ॿ मानाऊं ज़िक्र कयूं आहिनि। हिकिड़ो वाजिब वुजूब जे मादे मां हुजे त पोइ उनजी माना थींदी सुकूत वारी। ॿियो जेकॾहिं वाजिब जो मादो असां वजबतन कयूंसि त पोइ इन जी माना थींदी मुस्तरिब, इस्तराब वारो माण्हू, शक वारो, तरदुद वारो। ठीकु आहे, मुस्तरिब। त वाजिब जी माना थींदी मुस्तरिब वारी, माना शक ऐं तरदुद वारी माना थींदी। त पोइ वाजिब खे वाजिब छो चइबो? त वाजिब में बि शक तरदुद हूंदो आहे। कीअं? त वाजिब हिकु हैसियत सां फ़र्ज़ में शामिलु थींदो आहे, ॿी हैसियत सां उहो नफ़िल में शामिलु थींदो आहे। कीअं? त अमल जे लिहाज़ सां उहो फ़र्ज़ में शामिलु हूंदो आहे। जीअं फ़र्ज़ ते अमल करणु ज़रूरी आहे, इन वाजिब ते बि अमल करणु, पर वाजिब ते एतिक़ाद ज़रूरी नाहे। जीअं फ़र्ज़ में एतिक़ाद रखणु ज़रूरी आहे न, वाजिब में एतिक़ाद ज़रूरी नाहे। वाजिब एतिक़ाद जे हिसाब सां वरी नफ़िल में शामिलु आहे। जीअं नफ़िल में एतिक़ाद ज़रूरी नाहे, उन ते अक़ीदो रखणु ज़रूरी नाहे, इन वाजिब में बि एतिक़ाद ज़रूरी। त वाजिब हिकु लिहाज़ सां फ़र्ज़ में शामिलु थियो अमल जे लिहाज़ सां, ऐं एतिक़ाद जे लिहाज़ सां नफ़िल में शामिलु थियो, त इहो तरदुद ऐं शक वारो थियो न, इहो कंहिं हिकु पासे न थियो, ॿिन्हिनि पासे थियो। सो उन जे करे जेकॾहिं वाजिब खे वजबतुन जे मसदर मंझां कयोसि त पोइ इन जी माना शक ऐं तरदुद वारी थींदी। तर्जुमो वल वुजूब हुव सुकूत, व सुकूत या लुग़वी माना बयानु कई। वाजिब जी लुग़वी माना छा आहे? सुकूत, साकित थियणु, किरणु।
याने ई तव्हां मुताबिक़त बयानु करे रहियो आहे वाजिब जी इस्तिलाही माना सां, याने मा यसकुतु अलल आब्द, जेको किरंदो आहे बान्हे ते, बिला इख्तियार, बान्हे जे इख्तियार खां बग़ैर, बान्हे जे इख्तियार खां बग़ैर, उन खां इहा थी मुताबिक़त। त वाजिब बाने ते बग़ैर इख्तियार जे लाज़िम थींदो आहे। वकील कील खां वरी वाजिब जी ॿी माना ज़िक्र करे रहियो आहे लुग़वी। कील हुआ मिनल वजबत, इहो बि चयो वियो आहे त वाजिब जो असुल मादो वजबत आहे, वजबत खां इहो माख़ूज़ आहे। उहा पोइ जेकॾहिं वजबत खां उनखे वठूंसि त पोइ छा माना थींदी, हुवल इज़्तिराब, पोइ बि माना इज़्तिराब जी, इज़्तिराब माना त शक वारो, तरदुद वारो। पोइ वाजिब खे वाजिब छो चयो वेंदो आहे, इज़्तिराब वारी माना जेकॾहिं वठूंसि त पोइ चए थो सुम्मी अल वाजिब, उनजे करे नालो रखियो वियो इन जो वाजिब, बिज़ालिक इन जी वजह जे करे त लिकौन ही वास्ते हुजणु उनजो मुस्तरिबन, तरदुद वारो, शक वारो, फ़र्ज़ ऐं नफ़िल जे दरमियान, बैनल फ़र्ज़ वन नफ़िल, फ़र्ज़ ऐं नफ़िल, फसार फ़र्ज़न, पोइ थी पवंदो फ़र्ज़ वांगुरु फ़ी हक़िल अमल, अमल जे हक़ में, यानी जीअं फ़र्ज़ ते अमल लाज़िम आहे ईअं वाजिब ते अमल बि लाज़िम आहे। हता ला यजूज़ तर्कुहु, हता जो नाहे जाइज़ इन वाजिब जो तर्क करणु, जीअं फ़र्ज़ जो तर्क करणु जाइज़ नाहे। व नफ़िलन, ऐं नफ़िल वांगुरु थी वेंदो, अज़रु नफ़िल जे हूंदो कीअं, फ़ी हक़िल एतिक़ाद, अक़ीदे रखण जे हक़ में, फला यल्ज़िमु न, पोइ न लाज़िम ईंदो असां ते, या फला युल्ज़मु न, पोइ न लाज़िम कयो वेंदो असां ते, एतिक़ाद बिही, एतिक़ाद रखणु इन ते जज़मन क़तई तौर, जहिड़े तरीक़े सां नफ़िल ते एतिक़ाद क़तई लाज़िम न आहे, अहिड़े तरीक़े सां वाजिब ते बि एतिक़ाद क़तई लाज़िम न आहे। हाणे वरी वफ़ी शरअ, इतां खां वाजिब जी शरई तारीफ़ ज़िक्र थो करे, पुठियां लुग़वी ऐं इस्तिलाही तारीफ़ ज़िक्र कई, पोइ लुग़वी ऐं इस्तिलाही तारीफ़ में मुताबिक़त ज़िक्र कई, हाणे वरी शरई तारीफ़ त शरीयत में वाजिब छा खे चइबो आहे। हुआ मा सबत बिदलीलिन फ़ीहि शुबहतुन, वाजिब चइबो आहे जेको साबित हुजे बिदलीलिन, अहिड़े दलील सां, फ़ीहि शुबहतुन, जंहिंमें हिकु क़िस्म जो शुबह हुजे। फ़र्ज़ जेको बग़ैर शुबह जे साबित थिए उनखे चइबो फ़र्ज़, ऐं वाजिब जेको साबित दलील क़तई सां थियो हुजे पर उन में हिकु क़िस्म जो शुबह हुजे। मिसाल इन जो जीअं आयातिल मुअव्वलत, मुअव्वल अहिड़ियूं आयतूं जिन में तावील कई थी वञे, मुअव्वल आयात, जीअं पुठियां पढ़ी आया हूं सलासत कुरून वारी आयत, या मुअव्वल आहे न, छो त कुरून मां मुराद हैज़ बि आहे, ऐं जॾहिं आयत मुश्तरिकुल माना हुजे, को लफ़्ज़ मुश्तरिकुल माना हुजे, उन जूं मुख़्तलिफ़ मानाऊं थियनि, पोइ कंहिं हिकु माना खे तरजीह ॾेई उन में तावील कई वेंदी आहे, कंहिं हिकु माना जे तरफ़ उनजी तावील कई वेंदी आहे। त सलासत कुरून, कुरून लफ़्ज़ जी माना बि मुख़्तलिफ़ आहे, उनजी हैज़ जी माना बि उनजी थिए थी, तोहर वारी माना बि थिए थी, पोइ तावील करे आनाफ़ इनखे कुरू खे हैज़ जी माना में वरितो आहे ऐं शाफ़िन तोहर जी माना में वरितो आहे। त हाणे हैज़ कुरू मां मुराद असां वटि हैज़ आहे, पर इहो थी सघे थो इमाम शाफ़ी पंहिंजी दलील में सही हुजे, थी सघे थो इन मां मुराद तोहर हुजे, सो हिकु क़िस्म जो शुबह इन में आहे न, त मुअव्वल आयात में शुबह हूंदो आहे, त इहे वाजिब जे दर्जे में आहिनि, माना इन ते अमल करणु त लाज़िम आहे, पर इहो एतिक़ाद रखणु त कुरू मां मुराद हैज़ ई आहे, तोहर मुराद थी नथो सघे, इहो एतिक़ाद असांजे मथां लाज़िम न आहे। ठीकु आहे, सम्झ में आयो, यानी वाजिब ते अमल लाज़िम थींदो पर एतिक़ाद लाज़िम न थींदो। वसहीह मिनल आहाद, ऐं ख़बर वाहिद जेका सही हुजे, सही ख़बर वाहिद खां,
ख़बर वाहिद मञा सही ख़बर वाहिद मां जेको मसइलो साबित थींदो आहे उन ते अमल करणु लाज़िम हूंदो आहे, एतिक़ाद रखणु लाज़िम। पुठियां असां पढ़ी आहियूं एतिक़ाद जेको ख़बर मुतवातिर या मशहूर मञा थिए त पोइ उहो उन ते एतिक़ाद रखणो। हुकुम हू हुकुम छा आहे हिन जो, मा ज़करना जेको असां पोइ हिते ज़िक्र करे आहियूं, वाजिब जो हुकुम ज़िक्र करे आहियो न, छा हुन जो फ़र्ज़ वाजिब जो हुकुम ज़िक्र करे पुठियां कहिड़ो त अमल करणु उन ते फ़र्ज़ु आहे ऐं एतिक़ाद रखणु उन ते फ़र्ज़ु न आहे। माना अमल जे लिहाज़ सां उहो फ़र्ज़ वांगुरु आहे, एतिक़ाद जे लिहाज़ सां उहो अमल जे लिहाज़ सां फ़र्ज़ सां मुशाबियत रखे थो, एतिक़ाद जे लिहाज़ सां नफ़िल वांगुरु आहे। माना उन ते अमल करणु लाज़िम आहे, एतिक़ाद रखणु उन ते लाज़िम न आहे। सम्झ में आयो वाजिब? वसुन्नत हितां खां वरी सुन्नत जी तारीफ़ करे रहियो आहे। सुन्नत जी लुग़वी माना आहे रस्तो, लुग़वी माना आहे सुन्नत जी रस्तो। त सुन्नत खे सुन्नत छाजे लाइ चइबो आहे, उन जे करे जो इन लुग़वी माना आहे रस्तो, ऐं सुन्नत बि हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो रस्तो आहे। कीअं त माना जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कयो हुजे उन ते हलणु, चइबो न भलाई जे रस्ते ते हलणु या बुराईअ जे रस्ते ते हलणु, मतिलबु माना भलाई करणु या बुराई करणु, भलाई जा कम कनि। जेको शख़्स भलाई जा कम कंदो चइबो आहे त हीउ भलाई जे रस्ते ते आहे, ऐं जेको शख़्स बुराई जा कम कंदो आहे उनखे चइबो आहे हीउ बुराईअ जे रस्ते ते। त सुन्नत चइबो रस्ते खे, पोइ चाहे उहो भलाई जो हुजे, चाहे माना भलाई जा कम करे थो या बुराई जा कम करे थो, इहो सुन्नत थींदो। लुग़वी तौर ते इहो सुन्नत जी तारीफ़ में शामिलु थींदो। ठीकु आहे, त सुन्नत जी लुग़वी ऐं इस्तिलाही माना जे मुताबिक़ सम्झ में आई त सुन्नत खे सुन्नत छो थो चयो वञे, छो त सुन्नत ते अमल कंदड़ बि हिकिड़े रस्ते ते, ख़ैर जे रस्ते ते, भलाई जे रस्ते ते हली रहियो आहे। ऐं सुन्नत लुग़त में सुन्नत बि रस्ते खे चइबो आहे, ऐं जेको शख़्स सुन्नत ते अमल करे थो उहो बि भलाई जे रस्ते ते हली रहियो आहे, अमल करे रहियो आहे। ठीकु आहे, तर्जुमो कयो। वसुन्नत इबारतुन, ऐं सुन्नत इहा इबारत आहे अन तरीक़, रस्ते खां। माना सुन्नत छाखे चइबो, रस्ते खे। मसलूकतुल मर्ज़ियत, जेको हलंदड़ आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी पसंदि सां। माना सुन्नत ते अमल करणु न फ़र्ज़ वांगुरु आहे न वाजिब वांगुरु आहे। सो उन जे करे इंसानु पंहिंजे अख़्तियार सां, पंहिंजी मर्ज़ीअ सां उन रस्ते ते हलंदड़ आहे। फी बाब दीन, दीन जे बाब में, माना दीनी अहकामनि में। सिवाउन कानत मिर रसूलिल्लाह, चाहे उहा सुन्नत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां हुजे, औ मिन सहाबत, या सहाबा अलैहिस्सलाम खां हुजे, सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन। यानी कि सुन्नत जा ॿ तरीक़ा ॿुधाई। हिकिड़ी उहा सुन्नत जेका हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां साबित हुजे, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको कमु फरमायो हुजे। ॿियो वरी सहाबा बि जेको कमु कयो हुजे उनखे बि सुन्नत में शामिलु कई। त पाण इहो तरद अशकाल एतिरा थी सघे थो त सहाबा जे फ़इल खे तव्हां सुन्नत में शामिलु कीअं कयो आहे। सो उन जे करे मुसनिफ़ हिते हदीस ज़िक्र करे थो, जंहिं मञा इहो साबित थी वेंदो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो अफ़आल, अक़वाल वग़ैरह बि सुन्नत आहिनि, अहिड़े तरीक़े सां सहाबा जो फ़इल बि सुन्नत में शामिलु आहे। हदीस पढ़ो। काल अलैहिस्सलाम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, अलैकुम बि सुन्नती, लाज़िम आहे तव्हां ते मुंहिंजी, यानी लाज़िम पकड़ियो तव्हां बि सुन्नती, मुंहिंजी सुन्नत खे। व सुन्नत ख़ुलफ़ा, ऐं सुन्नत उन्हनि ख़ुलफ़ाअनि जी, मिन बअदी, जेके त सहाबा शामिलु थी विया न, मुंहिंजी सुन्नत खे ऐं सुन्नत ख़ुलफ़ाअनि जी, मुंहिंजनि ख़लीफ़नि जी, जेके मूंखां बाद में ईंदा। अद्दू अलैहा बिन नवाजिद, अद्दू जी माना आहे मज़बूत पकड़ियो, अलैहा उन ते, मज़बूत रहो उन ते, बिन नवाजिद, नवाजिद
नवाजिज़ चइबो आहे हावड़ खे, इहा आहे न हावड़ ॾंदनि जी, इन सां जीअं कंहिं शइ खे मज़बूती सां पकड़िबो आहे न, माना अहिड़े तरीक़े सां मज़बूतीअ सां पकड़ियो, माना ॾंदनि जी मज़बूतीअ सां उनखे पकड़ियो। ठीकु आहे, सम्झ में आयो? सुनत छा खे चइबो? रस्ते खे। ऐं सुनत खे सुनत छा लाइ चयो वेंदो आहे? उनजे करे त जेको सुनत ते अमल कंदो आहे उहो बि ख़ैर जे रस्ते ते हलण वारनि में शुमार थींदो आहे, सो उनजे करे सुनत खे सुनत चइबो आहे। पोइ वरी उन खां बाद में पहुची त सुनत जेका आहे सा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको अमल फरमायो हुजे या सहाबनि जेको अमल कयो हुजे उहो सुनत में शामिल आहे, चाहे उहो हुज़ूर जी सुनत ते हले या सहाबा जी सुनत ते हले त उहो सुनत ते अमल करण वारनि में शुमार थींदो। उन खां बाद में वरी पोइ चए थो हुकुम, हा सुनत जो हुकुम छा आहे? जे फ़र्ज़ जो हुकुम बयानु कई त उन ते अमल करण बि वाजिब, एतिक़ाद बि वाजिब लाज़िम आहे। अहिड़े तरीक़े सां वाजिब जो वरी हुकुम बयानु कई त उन ते अमल करणु लाज़िम आहे पर एतिक़ाद रखणु लाज़िम। सुनत जो हुकुम इहो आहे त उन शख़्स खां मुतालबो कयो वेंदो त सुनत खे उहो ज़िंदह रखे, माना सुनत ते अमल कंदो अचे, उन शख़्स खां इहो मुतालबो कयो वेंदो, पर वाजिब वारे दर्जे या फ़र्ज़ वारे दर्जे ते न आहे, उन खां हेठि वारे दर्जे ते आहे। जेको हरू भरू सुनत खे छॾे बिग़ैर वजह जे, बिग़ैर उज़ुर जे, त पोइ उन शख़्स ते मलामत कबी त माना सुनत आहे तूं अमल उन ते छो नथो करी, तोखे अमल करणु घुरिजे। बाक़ी जेकॾहिं कंहिं उज़ुर जे करे छॾे ॾिनी आहे त पोइ भले, बिग़ैर उज़ुर जे सुनत खे छॾणु दुरुस्त न आहे। सुनत में त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो तरीक़ो आहे। जीअं हाणे अक्सर करे माण्हू सुनतूं न आहिनि पढ़ंदा, निमाज़ अर्ज़ खां पोइ नथा पढ़नि न, चवंदा बसि सुनतनि छॾे ॾियो, ईअं न कजे। जेको सुनत जो तारिक आहे उनखे मलामत करणु घुरिजे त इहे सुनतूं तूं न छॾ, पढ़। हुकुम, हा, ऐं इन जो हुकुम छा आहे? अन्नहु युतालबुल मरउ, त तलब कयो वेंदो उन शख़्स खां, युतालबुल मरउ बिअहयाइहा, उन सुनत जे ज़िंदह करण जो, माना सुनत ते अमल करण जे लाइ उन खां मुतालबो कयो वेंदो त सुनत ते अमल कयो, सुनत जे तरीक़े ते। वयस्तहक़ुल लाइमत, ऐं मुस्तहिक़ थींदो उहो मलामत जो, मलामत बि कई वेंदी जेको शख़्स उन ते अमल न कंदो, बेतरकहा, उनखे छॾण जे करे, इला ऐं यतरुकहा, मगर ही जो छॾे उन सुनत खे बेउज़ुरन, कंहिं उज़ुर जे करे। वन्नफ़िल इबारतुन अन ज़ियादत, हाणे वरी नफ़िल जे बारे में ॿुधाए रहियो। नफ़िल जी लुग़वी माना आहे ज़ियादती, नफ़िल जी लुग़वी माना छा आहे? ज़ियादती। ऐं पोइ वरी चई था हाणे माले गनीमत आहे न, माले गनीमत खे बि नफ़िल चयो वेंदो आहे। छा लाइ नफ़िल चयो वेंदो आहे? त नफ़िल जी माना ज़ियादती आहे, ऐं जेको माले गनीमत आहे उहो बि ज़्यादा आहे, जिहाद खां उहो बि, जिहाद जे मक़सद खां उहो बि ज़ाइद आहे। छो त जिहाद जो मक़सदु हूंदो आहे अलाह ताला जो कलमो बुलंद करणु, अलाह ताला जी रज़ा हासिलु करणु, पोइ वरी ज़मीननि इहो माले गनीमत बि हासिलु थी वेंदो आहे ज़ाइद तौर ते, सो उन जे करे इनखे माले गनीमत खे बि नफ़िल चयो वेंदो आहे। अच्छा, नफ़िल खे नफ़िल छो चयो वेंदो आहे? नफ़िल खे नफ़िल उन जे लाइ चयो वेंदो आहे त नफ़िल जी लुग़वी माना आहे ज़्यादती, ऐं शरीयत मंझि बि नफ़िल इहो बानो पंहिंजे राज़ ऐं ख़ुशीअ सां ज़्यादा इबादत कंदो आहे जेका बाने जे मथां लाज़िम नाहे थियल। मसलन केरु नफ़िली निमाज़ पढ़े थो त उहा बाने जे मथां लाज़िम त न आहे न, पंहिंजे राज़ ऐं ख़ुशीअ सां उहो हिकु ज़्यादा ज़ाइद इबादत करे रहियो आहे, सो उन जे करे नफ़िल खे नफ़िल चइबो आहे। हुकुम छा आहे नफ़िल जो? नफ़िल जो हुकुम इहो आहे त जेको शख़्स उन ते अमल कंदो नफ़िल ते त उनखे सवाबु मिलंदो, ऐं जेको शख़्स अमल न कंदो त उनखे अज़ाब न थींदो। तर्जुमो, वन्नफ़िल इबारतुन अन ज़ियादत, नफ़िल इहा इबारत आहे ज़ियादतीअ खां, इहा नफ़िल जी लुग़वी माना ॿुधाई। वल गनीमत, ऐं गनीमत तो सम्मा, गनीमत जो बि नालो रखियो वेंदो आहे नफ़िल, लिअन्नहा, छो रखियो वेंदो आहे? छो जो इहा, हा ज़मीर जी मर्ज़ी गनीमत जे तरफ़ आहे, छो जो इहा गनीमत
ज़ियादतुन अला मा हुवल मक़सूद, इहा ज़्यादा हूंदी आहे उन ते जेको उहो मक़सदु आहे जिहाद खां। जिहाद जो मक़सदु छा आहे त माण्हू अलाह ताला जो कलमो बुलंद करे ऐं आख़िरत में सवाबु मिले। जिहाद उन लाइ कयो वेंदो आहे न, पर माले गनीमत जेको हासिलु थींदो आहे उहो ज़मीननि ज़्यादा हासिलु थींदो आहे। असुलु मक़सद खां उहो ज़ाइद हूंदो आहे। असुलु मक़सद में माले गनीमत शामिल नाहे हूंदो। वफ़ी शरअ, हितां खां मुताबिक़त ॿुधाए रहियो आहे। ऐं शरीयत में इहो इबारतुन न हुजे, असल में इहो इबादतुन लफ़्ज़ हुजणु घुरिजे। शरीयत में छा आहे, इबादत अम्मा हुआ, इबादत उहा जेका ज़ियादत अल फ़राइज़, ज़्यादा हुजे जेका फ़राइज़ ते। आहे त शरई तारीफ़ ॿुधाए रहियो आहे हितां। शरीयत में छा खे चइबो आहे, नफ़िल इबादतुन अम्मा हुआ ज़ियादत अल फ़राइज़, अहिड़ी इबादत जेका ज़्यादा थींदड़ हुजे फ़र्ज़नि ते, वल वाजिबात ऐं वाजिबनि ते। माना अहिड़ी इबादत जेका न फ़र्ज़ हुजे, न वाजिब हुजे, न सुनत हुजे, माण्हू पंहिंजे राज़ ऐं ख़ुशीअ सां उहा इबादत करे, त उनखे चइबो आहे नफ़िल। व हुक्मुहु, नफ़िल जो हुकुम छा आहे त ऐं युसाबल मरउ, ही त सवाबु ॾिनो वेंदो उहो शख़्स अला फ़इलिही, पंहिंजे फ़इल ते, वला युआक़ब बितर्किही, ऐं न अज़ाब ॾिनो वेंदो उन जे छॾण सां। वन नफ़िलो व ततव्वउ नज़ीरान, हिकिड़ो नफ़िल बि नालो ज़िक्र कयो वेंदो आहे, ॿियो उनखे ततव्वउ जे नाले सां बि ज़िक्र कयो वेंदो आहे। सोचे थो नफ़िल ऐं ततव्वउ ॿई हिकु ई ॻाल्हि आहे, साॻी ॻाल्हि आहे, इन्हनि में को फ़र्क़ु सिर्फ़ु लफ़्ज़नि में फ़र्क़ु आहे। ततव्वउ जी माना बि आहे जेको पंहिंजो माण्हू राज़ ऐं ख़ुशीअ सां करे, नफ़िल बि इहो साॻियो ई आहे। ठीकु आहे, त माना नफ़िल ऐं ततव्वउ ॿई हम लफ़्ज़ आहिनि, हम माना लफ़्ज़ आहिनि।